Assalamu alaikum class. This is Naveed Ahmed Sumro. I welcome to all of you on behalf of Names Virtual Academy. अॼु जो असां जो मौज़ू आहे ग़ज़वाए बदर जा तफ़सील। अॼु असां ग़ज़वाए बदर खे तफ़सील सां पढ़ंदासीं। ठीकु आहे। पहिरियों सवाल इहो आहे त ग़ज़वा छा खे चइबो आहे। अचो त हाणे इन ते डिस्कस कयूं। उहा जंग जंहिंमें हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बज़ात पाण शरीक थिया हुजनि। ठीकु आहे, उनखे ग़ज़वा चइबो आहे। अच्छा, ॿियो सवाल हूंदो आहे सरिया छा खे चइबो आहे। उहा जंग जंहिंमें हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बज़ात ख़ुदि शरीक न थिया हुजनि। बज़ात ख़ुदि शरीक न थिया हुजनि बल्कि कंहिं असहाबी खे उन जंग जो सिपाही सालार बणाए मोकिलियो हुजे, तंहिंखे सरिया चइबो आहे। ठीकु आहे। अच्छा, हाणे जेको आहे ग़ज़वाए बदर जा सबब कहिड़ा हुया, छाजे करे इहा ग़ज़वा लॻी वई। इन जो मेन जेको सबबु हुयो इहो हुयो त अबू सुफ़ियान जेको उन वक़्तु मुस्लमान न थियो, वापारी काफ़िलो वठी शाम खां जेको वापार जो सामान खणी अचे पियो, जेको मके वारनि जी जंहिंमें वॾी वॾी दौलत हुई, 1000 ऊठ जंहिं ते 50,000 दीनार हुआ, 200 62 किलो सोन हुयो। हीउ काफ़िलो मदीने मुनवरा पहुतो त हिननि खे फुरजण जो भउ थियो। हिननि सोचियो त असां खां मथां जेके मदीने वारा नी असां सां कयल ज़्यादतुनि जो बदिलो वठनि, तंहिं करे हिन खे डपु थियो ऐं जेको आहे अबू सुफ़ियान यकदमि जेको आहे मके तरफ़ मदद जे लाइ जेको आहे न्यापो मोकिलियो। ऐं मदद जो न्यापो मिलंदे ई जेको आहे अबू जेहल उतां जो जेको सरदार हुयो, अबू जेहल जी अॻुवाणी में 1000 लश्कर जेको आहे मदीने ते जेको आहे काह करण लाइ हमले करण लाइ निकितो ऐं उहे जेको आहे बदर जे मैदान में पहुता। अच्छा, बदर जंग कॾहिं लॻी। बदर वारी जंग 17 रमज़ानुल मुबारक 17 रमज़ानुल मुबारक सन 2 हिजरी ते बदर जे मैदान में लॻी। इहो बि सुवालु ईंदो आहे त बदर छा आहे। बदर हिकिड़ी जॻह आहे, बदर जो मैदान आहे, बदर जे मैदान में लॻी। अच्छा, जंग जी शुरूआति कीअं थी में लॻी। पहिरियों त जेको आहे काफ़िरनि तरफ़ां ऐं मुस्लमाननि तरफ़ां 3 माण्हू निकिता शुरूआति में। मुस्लमाननि तरफ़ां अच्छा, काफ़िरनि तरफ़ां केरु निकितो। पहिरियों उतबा निकितो। उतबा ऐं उतबा जो भाउ शीबा ऐं जेको आहे शीबा जो पुटु वलीद। अच्छा, मुस्लमाननि तरफ़ां केरु निकिता। हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह। अच्छा, उनखां पोइ हज़रत उबैदा बिन जर्राह हज़रत उबैदा बिन हारिस। अच्छा, वलीद सां हज़रत अली रज़ी अल्लाह जो मुक़ाबिलो थियो ऐं टियों हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अना। ठीकु आहे। जंहिं हिननि खे जेको आहे पहिरीं फ़ुर्सत में हिननि काफ़िरनि खे क़तल करे छॾियो। ठीकु आहे। उनखां पोइ इहो सुवालु अचे थो त ग़ज़वाए बदर में केतिरा जेके नी
काफ़र जेकनि क़तल थिया। सो इन जो जवाबु आहे ग़ज़वा बदर में 70 काफ़र क़तल थिया। केतिरा क़ैदी बणाया विया? 70 क़ैदी बणाया विया। जेको आहे क़तल कया विया, 70 क़ैदी बणाया विया। ऐं इन्हनि ते इहो शर्त रखियो वियो त जेको आहे तव्हां मूं जेके ॾहनि मुस्लमाननि खे पढ़णु लिखणु सेखारींदा त उन्हनि खे आज़ादु कयो वेंदो, मुस्लमाननि जे ॿारनि खे। ठीकु आहे, हिकु क़ैदी माना 10 मुस्लमान ॿारनि खे पढ़णु सेखारे पोइ पंहिंजी आज़ादी वठे या फ़िदियो अदा करे। फ़िदियो माना रक़म हूंदी हुई। ठीकु आहे। ऐं उनखां पोइ वरी के जेके त सुलह रहमी ते आज़ादु कया विया। त मुस्लमाननि जो इहो जेको आहे सुहिणो सलूक ॾिसी केतिरा ई काफ़र मुस्लमान थिया। ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ ॿियो सुवालु आहे त जेको आहे ग़ज़वा बदर मदीने खां केतिरो परे मुफ़ासिले ते आहे? सो इन जो जवाबु लिखूं। बदर मदीने खां 80 मील, 80 मील यानी 130 किलोमीटर परे आहे। इहो बि सुवालु पेपर में ईंदो आहे डिस्टेंस इन जे बारे में। अच्छा, उनखां पोइ इहो सुवालु आहे त ग़ज़वा बदर में मुस्लमाननि जो तादादु केतिरो हुयो? ग़ज़वा बदर में मुस्लमाननि जो तादादु 313 हुयो। टोटल 313 हुयो, जिन में 84 महाजर हुया। महाजर उहे जंहिं मके खां मदीने हिजरत कई हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु। ठीकु आहे। ऐं 229 अंसार हुया। अंसार उहे जेके मदीने जा लोकल रहायशी हुया। अच्छा, उन वक़्तु मुस्लमाननि वटि कुल तलवारां ऐं ज़रियूं ऐं सवारी लाइ उठ ऐं घोड़ा केतिरा हुया? इहो सुवालु आहे। ग़ज़वा बदर में मुस्लमाननि वटि 6 तलवारूं, 6 तलवारूं ऐं 2 ज़रूं हुयूं। सवारी लाइ सवारी करण लाइ 70 उठ ऐं 2 घोड़ा हुया। 70 उठ ऐं 2 घोड़ा हुआ जंहिं ते उहो वारे वारे सां सवारी करे रहिया हुया। अच्छा, उनखां पोइ सुवालु ईंदो आहे त ग़ज़वा बदर में काफ़रनि जो तादादु केतिरो हुयो? ग़ज़वा बदर में काफ़रनि जो तादादु 1000 हुयो। ठीकु आहे, इहो इन जो जवाबु आहे। ऐं उन्हनि वटि सामान केतिरो हुयो? जंगी सामान 100 घोड़ा हुया, 6 ज़रूं हुयूं, अच्छा, ऐं
तक़रीबन 100 उठ हुयनि। काफ़रनि वटि 1000 जेको आहे तादादु हुयो, जंहिं वटि 100 घोड़ा, 6 ज़रूं ऐं 100 उठ हुयनि। बदर में ग़ज़वाए बदर में काफ़रनि जो अॻुवाण केरु हुयो? ग़ज़वाए बदर में काफ़रनि जो अॻुवाण अबू जहल हुयो। ठीकु आहे। अच्छा, अबू जहल कंहिंजे हथां क़तलु थियो? ग़ज़वाए बदर में त थियो, पर कंहिंजे हथां क़तलु थियो? अबू जहल ग़ज़वाए बदर में अबू जहल ॿिनि नौजवाननि हथां क़तलु थियो। नौजवाननि हथां, उन नौजवाननि जो नालो हज़रत मुआज़ ऐं हज़रत मऊज़ रज़ी अल्लाह हुयो। ठीकु आहे। इहो बि मुख़्तलिफ़ पेपरनि में सुवालु ईंदो आहे त ग़ज़वाए बदर में अबू जहल कंहिंजे हथां क़तलु थियो? ॿिनि नौजवाननि हज़रत मुआज़ ऐं हज़रत मऊज़ जे हथां क़तलु थियो। अबू जहल कहिड़ी जंग में सिपाही सालार हुयो? ग़ज़वाए बदर में हुयो। ठीकु आहे। उनखां पोइ सुवालु आहे त ग़ज़वाए बदर में मुस्लमान केतिरा शहीद थिया? जवाबु, ग़ज़वाए बदर में 14 मुस्लमान शहीद थिया, जिन में 8 अंसारी हुया ऐं 6 महाजर शामिल हुआ। ही हुया ग़ज़वाए बदर जा तफ़सील, जेके मुख़्तलिफ़ एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां सवाल पुछा वेंदा आहिनि ऐं केतिरनि जेको आहे पेपरनि में इहे सवाल अची चुका आहिनि। सो अॼु जे लाइ एतिरो काफ़ी आहे ऐं